अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था मज़मून। इहो मज़मून लिखियलु आहे एडवोकेट हबीबुल्लाह ख़ान जो, जंहिंजो उनवान आहे हिंदू नारियुनि जे अॻुवा वारा वाक़िया ऐं इंसाफ़ लाइ वाझाईंदड़ वारिस। सिंध धरती उहा अज़ीम धरती आहे जंहिंखे बुज़ुर्गनि जी सरज़मीन चयो वञे थो। हिन सरज़मीन ते शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ बि आरामी आहे, जंहिं सिंध जे सुखनि लाइ दुआ घुरंदे समूरी दुनिया लाइ बि दुआ घुरी त आलिम सभु आबाद करी। मां जोई आहियां सोई आहियां सुमेत केतिरा ई मुनफ़रिद सुफ़ियाणा कलाम लिखंदड़ हज़रत सचल सरमस्त बि दराज़ा जी दिलि में सुतल आहे। उहो सचल जेको सरापा सच हो, हुन हिन सरज़मीन ते लाल शहबाज़ कलिंदर खां वेंदे सूफ़िन जे सरताज शहीद शाह इनायत ताईं अनेक बुज़ुर्ग आरामी आहिनि, जिन मोहबत ऐं माण्हपे जो पैगाम ॾींदे चई ॾिनो हो दुनिया में इंसान उत्तम आहे, नफ़रतनि बदिरां मोहबतनि जा ॾिया ॿारियो। हीअ उहा ई धरती आहे जंहिं रंग नसल ऐं मज़हबी फ़र्क़ खां सवाइ मोहबतनि खे मान ॾिनो, पर उन धरती ते वक़्तु वॾा वेछा विझी छॾिया आहिनि। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि जी जेका दीवार ठही वई आहे, उहा नाइंसाफ़ियुनि जी हिकिड़ी धार तारीख़ लिखे पई। ख़ासि करे अक़लियती बिरादरी सां थींदड़ ज़ुल्मनि में मुसलसल वाध थी रही आहे। अक़लियती बिरादरी त हाणे पंहिंजनि मासूम नियाणियुनि खे पिणु ग़ैर महफ़ूज़ तस्वर करे रही आहे। तारीख़ ते नज़र डोड़ाइजे त असांखे ख़बर पवंदी त हिन धरती ते जनम वठंदड़ अक़लियती बिरादरी जे अनेक माण्हुनि धरती लाइ वॾी जदोजहद कई आहे। भगत कंवर राम, रूपले कोहली, राणा भगवान दास ऐं अनिल दरपक ताईं अनेक शख़्सियतूं अॼु बि तारीख़ जे वर्कनि में पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप रखनि थियूं, पर अलाए छो सिंध में अक़लियती बिरादरी सां ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते उन्हनि जे मासूम नियाणियुनि खे मुबियाना तौरु अॻुवा करे ज़ोरी मज़हब तब्दील करायो वञे थो। उहो ई सबबु आहे जो अक़लियती बिरादरी पाण खे ॾाढो ग़ैर महफ़ूज़ सम्झे थी। उन्हनि समूरनि मामरनि ते हुकूमती इदारनि जी ख़ामोशी केतिरा ई सुवाल उथारे थी। 19 मार्च ते ॾहरकी मां ॿ भेनरनि वीना ऐं रीना जे मुबियाना अॻुवा वारो वाक़ियो केतिरे वक़्त ताईं मीडिया जी ज़ीनत बणियल रहियो, पर त हूंदे बि ॿिन्ही जी रहीम यार ख़ान में वञी शादी कराई वई। जेकॾहिं पाण कुझु साल पोइ मुड़ी ॾिसंदासीं त हिकु फ़हिरिस्त पाण खे नज़र ईंदी, जिन वाक़िअनि खे पिणु माज़ी जी नज़र थियणु ॾिनो वियो। बदीन ज़िले जे तलहार तालके में क़ाइमु ॻोठ चुनेरी मां 4 हथियारबंदनि तमाची मेघवाड़ जे घर में दाख़िल थी मीना मेघवाड़ ऐं हनीअ खे अॻुवा कयो। 16 फरवरी 2015 ते थियल हिन वाक़िए ते जॾहिं पुलिस हरकत में न आई त उन्हनि मजबूर थी सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच जो दर खड़कायो। अॻुवा में मुलविस सिकंदर जुड़े ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बावजूदि इंसाफ़ न मिली सघियो। उमरकोट जे ॻोठ मोहम्मद हयात मां 12 नवंबर 2016 ते अॻुवा थियल 16 सालनि जी हंजू भील जे वारसनि खे पिणु इंसाफ़ न मिली सघियो। हयात वल्द हाजी ग़ुलाम नबू यूसुफ ऐं अनवर निगरी खे अॻुवा कयो, पर उहा बि वरी वापसि न थी सघी। इंसाफ़ जो मुंतज़र त अञा ताईं सठियो वल्द मलूक बि आहे, जंहिंजी मासूम धीअ रवीता खे 5 जून 2017 ते अॻुवा कयो वियो। तलहार ज़िले जे ॻोठ थंभू कोल्ही मां हथियारनि जे ज़ोर ते अॻुवा थियल मारवी कोल्ही ऐं पायल कोल्ही वारे वाक़िए में पिणु वारसनि खे इंसाफ़ लाइ पुलिस खां वेंदे अदालतनि जे दरनि ताईं जा धिका खाइणा पिया। जंहिं समाज में इंसाफ़ मुहांगो हुजे, उते अहिड़ा हालात त केतिरा वाक़िया सरकारी ऑफिसनि जे कागज़नि में दॿिजी वेंदा आहिनि। कुनरी जे ॻोठ सांवरे मां अॻुवा थियल रेशमा वारो वाक़ियो बि अञा ताईं ताज़ो ई आहे। तोड़े जो इहो वाक़ियो 29 नवंबर 2017 जो आहे, छो त दर्द कॾहिं बि पुराणो नाहे थींदो। 2 डिसंबर 2019 ते पिणु डिगड़ी जे ॻोठ अलहरीनो ख़ासकेली मां शरेमती लक्ष्मी खे अॻुवा कयो वियो, जेको वाक़ियो पिणु ॿियनि वाक़िअनि जियां दॿिजी वियो। ही कुझु वाक़िया उहे वाक़िया हुआ जेके मंज़र आम ते आया, पर अहिड़ा हालात केतिरा वाक़िया हूंदा जेके सिर्फ़ु कुझु माण्हुनि जे करण ताईं पहुची दॿिजी विया हूंदा।
सामारे में क़ाइम गुलज़ार खलीली जे मदरसे में हर साल केतिरा ई हिंदू मुस्लमान थियनि था। गुज़िरियल साल पिणु मदरसे में 108 औरतुनि समेत 192 माण्हुनि जो मज़हब तब्दील करायो वियो। मदरसे जो मुहतमम पीर अयूब जान सरहंदी जबरी मज़हब जी तब्दीली ख़िलाफ़ ठहंदड़ हर क़ानून खे रद्द करे थो ऐं चवंदो रहे थो जंहिं बि अहिड़ो क़ानून पास कराइण जी कोशिशि कई उन पार्टी जो नालो निशान मिटाए छॾींदुसि। पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन जी ताज़ी रिपोर्ट में इहो वाज़ह चयो वियो आहे त सिंध में हिंदू छोकिरनि जे ज़ोरे मज़हब तब्दील कराइण वारनि वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थियो आहे। 12 सालनि खां बि घटि उमिरि जे नीगरनि खे वर्ग लाइ मुबैना तौरु अगवा करे संदन मज़हब तब्दील कराइण बाद परिणो कयो थो वञे। ॾिठो वञे त दुनिया में नारियुनि खे 18 सालनि जी उमिरि खां पोइ मुकमिल आज़ादी हूंदी आहे त हूअ पंहिंजी पसंदि ते शादी बि कनि ऐं जेकॾहिं उन्हनि जी दिलि चाहे त मज़हब बि मटाइनि। पाकिस्तान में पिणु अहिड़ी कानून साज़ी जी ज़रूरत आहे। उन खां वधीक उन ते अमल जी ज़रूरत आहे। हुक्मराननि खे जल्द खां जल्द सिंध में हिंदू नियाणियुनि जे अॻुवा वारा वाक़िआ रोकाइण लाइ न सिर्फ़ु क़दम खणणु घुरिजनि पर अॻु में थियल समूरनि वाक़िअनि जी जांच पिणु कराई वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।